अवांखे ॿुधायो नाज़रीन त मीरपुर ख़ास वासी शागिर्द इम्तियाज़ सोलंगी पंहिंजी पढ़ाई दौरान कुदरती सलाहियतुनि सां मालामाल हुजण करे कचिरे मां बि केतिरी क़ीमती शयूं ठाहिण में महारत रखे थो। संदसि क़ाबिलियत खे मञता ॾियण जे लाइ सहकार जी ज़रूरत आहे। इन हवाले सां तफ़सील ॾिसूं था उमर दाऊदपोटे जी इन रिपोर्ट में। सिंध में सलाहियतुनि जी का बि खोट न आहे। ॿारनि में केतिरियूं अहिड़ियूं सलाहियतूं मौजूदु आहिनि जंहिंखे हथी ॾियण सां उहे ॿार अॻिते हली मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन कनि था। अहिड़ी तरह लेबर कॉलोनी जो रवासी 7वीं क्लास जो शागिर्द 12 साल इम्तियाज़ जेको तालीम जे मैदान में हमेशह पोज़ीशन खणंदो आहे ऐं उन खां सवाइ कुदरत तरफ़ां नफ़ीस ॿियूं केतिरियूं ई अनमोल सलाहियतूं ॾिनियूं वयूं आहिनि जंहिंमें नींगर पारां कचरे जी रदीमा वॉशिंग मशीन नेबुलाइज़ मशीन टार्च ऐं दूरबीनी ऐं ॿियूं कयूं शयूं ठाहिण सां गॾोगॾु करतब बि ॾेखारे थो। इन ई सिलसिले में नींगर ऐं उन जे वारसनि ऐं उस्ताद आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त इम्तियाज़ बच्चा जो है हमारे साथ शुरू से पढ़ रहे हैं बचपन से। ये बहुत ज़हीन और टैलेंट बच्चा है। तकरीबन ज़्यादातर बच्चों में जो है ये बहुत बेहतरीन इसका रिकॉर्ड भी है और हमेशा फर्स्ट भी आते हैं। इसमें साइंटिफिक और टेक्निकल जो है वो स्किल बहुत ज़्यादा है। इसको थोड़ा सा जो है वो ताउन की ज़रूरत है। गरीब है थोड़ा सा मेहनत मजदूरी कंदो हुउसि। हींअर त लाचार आहियां जो मुंहिंजो एक्सीडेंट खां पोइ कमकार नथो करे सघां। असांजी ग़रीब फैमिली आहे ऐं मुंहिंजो छोकिरो जेको आहे सो वॾी महिनत करे थो ऐं उहो तमामु सुठा साइंसी सामान ठाहे रहियो आहे। तंहिं करे असांजी कोशिशि आहे त मथी मंज़िल ते पहुचे ऐं असांजी वसवारनि खे अपील आहे त हू ॿाहिरि कोशिशि करनि ॿाहिरीं तालीम हासिलु कनि त जीअं साइंस में ऐं मुल्क जो नालो रोशन करे। पढ़ाई में होशियारु आहे। हर साल फस्ट ईंदो आहे। ट्रॉफियूं खणी ईंदो आहे। पढ़ाई में होशियारु आहे। ॿियनि जो साइंस ॾे तजुर्बो आहे त मां साइंस जी शयूं ठाहियां ईअं कयां त चए थो मां ॿाहिरि मुल्क वञा पर असांखे एतिरी सपोर्ट कोन्हे जो ॿाहिरि मुल्क मोकिले सघूं। वॾनि वसनि माण्हुनि खे अपील आहे त भले पढ़ाइनिसि। बिल्कुलु आऊं पंहिंजे हथनि सां ऐं पंहिंजे दिमाग़ सां ई कंदो आहियां हर शइ। ऐं आऊं पंहिंजो सामान ॿाहिरां ॻोल्हे इहे शयूं ठाहींदो आहियां। मूं वॉशिंग मशीन ठाही आहे नेबुलाइज़र मशीन मिक्सर मशीन टॉर्च ऐं सोलर सिस्टम ठाहियो आहे वाटर पंप ठाहियो आहे। किचिरे में यानी की ॿाहिरि पयूं हूंदियूं आहिनि या घर मां का मिलंदी आहे उनखे खणी वठंदो आहियां पिया उनखे कटे उनजो डिज़ाइन ठाहींदो आहियां पोइ उन में मोटर वग़ैरह हणी बैटरी हणी उनखे हलाईंदो आहियां। स्कूल में बि आऊं हमेशह फस्ट पोजीशन ई ईंदो आहियां तक़रीबन ऐं हमेशह ई फस्ट ईंदो आहियां ऐं मुंहिंजो माइंड जाम भलो आहे। मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त आऊं ॿाहिरि मुल्क में वञी साइंस पढ़ां ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयां। लेबर कॉलोनी जो रवासी 12 साल इम्तियाज़ सोलंगी साइंसी शयूं जोड़े वरितियूं आहिनि। उन्हनि जे वालिदैन जी ख़्वाहिश आहे त इम्तियाज़ सोलंगी खे ॿाहिरि मुल्क खे साइंसी जेके तालीम ॾिनी वञे त जीअं पाकिस्तान जो नालो रोशन करे। कैमरामैन बाबू सां गॾु मोहम्मद उमर दाऊदपोटो आवाज़ टेलीविज़न मीरपुर ख़ास।